के संत चवंदा आहिनि भई कंहिंखे रोटी भरे न खारायो पर उनखे काई सिख्या ॾियो, उनखे हुनर सेखारियो जो हमेशह कमाए पियो खाए। परोपकार चइबो आहे इनखे। इहो परोपकार त साईं टेऊंराम वारनि कहिड़ो उपकार कयो, कहिड़ो परोपकार कयो। पहिरीं सिट था कयो सतकर मन जी वाट ॾसियाऊं, सतकर मन जी वाट ॾसियाऊं, धर्म सनातन धारी परोपकारी हा। पहिरीं उपकार कयो साईं टेऊंराम वारे पाण बि सनातन धर्म में हलिया, सभिनी खे सनातन धर्म ते हलाए उन परम धाम पहुचाइण जी ॻाल्हि कई। हीउ कहिड़ो उपकार आहे। कर्म बि असां कयोसीं, रस्तो बि असांखे ॾेखारियो, ख़ाली कयूं बि असां था, उहो थोरो था कर, पर उन्हनि रस्तो ॾेखारियो, असांखे उन रस्ते ते हलायनि, पाण उन रस्ते ते हलिया। इहो महापुरुषनि जो परोपकार आहे।